अकाउंट के सब्सक्राइब कयो ऐं घंटी ते क्लिक करे असांजी नई वीडियो जो नोटिफिकेशन हासिल कंदा। साथियों, ॻोठ बिजराणी लिगारी जेको साहिती परगणे जो तारीख़ी ॻोठ आहे, मोरो खां ओलह तरफ़ दरिया जे वेझो ही ॻोठ जेको आहे सो अॼियल आहे ऐं हुते जेको आहे सो जागरता पब्लिक स्कूल जे नाले सां कामरेड मिस्किन महमूद लगारी सुठो कमु पियो करे। शौर जी तइलीम जी जेको आहे सो लाट खे उन जेको आहे सो पाण अमली जामो पहिरायो आहे। साईं खां कुझु सवाल कयूं था। कामरेड स्कूल कॾहिं खां पियो हले तव्हांजो? खाना सभ खां पहिरियां त ऐं तव्हांजो मुख्य मीडिया जो सभिनी दोस्तनि जो थोराइतो जन असां वटि हली करे असांखे असांजे ॻोठ अची करे असांखे मान बख़्शियो। मुंहिंजे ॿारनि खे लख लख थोरा। स्कूल मूं 18 सेप्टेम्बर 2005 खां हिते कमु शुरू कयो। 2005 खां हिते कमु कयां 6 खां। स्कूल खोलण वक़्तु ऐं हिन महिल ताईं तव्हांखे जेको आहे सो कहिड़ियूं कहिड़ियूं मुश्किलातूं आयूं ऐं तव्हां उन्हनि जो जेको आहे सो कीअं सामनो कयो आहे? हा, स्कूल वारी मिसाल ऐं हिते चवंदा आहिनि त मैट्रिक फेल माण्हू आहे। हिते त वॾा वॾा टीचर बि वेठल आहिनि। इदारा बि आहिनि, 12 इदारा आहिनि जंहिंमें 3-4 बंदि आहिनि, ॿिया गवर्नमेंट जा इदारा आहिनि। असां जॾहिं वेठा हुआसीं 2005, 6, 7 धारे त पोज़ीशन इहा हुई त 6, 7 में 8 में ABC बि कोन ईंदी। ठीकु आहे, ABC बि कोन ईंदी ऐं तमामु पोज़ीशन हालत ख़राब हुई। मूं छोकिरे पंहिंजे चए जेको ॻाल्हायो हिनखे स्कूल छॾियो। कुझु ॾींहंनि में माना मूंखे मालूम थियो को महीने खनि में त हुनखे पटी बि नथी अचे। पोइ ऐं उन टाइम में कुल्फियूं दुल्फियूं खपाईंदो हुउसि, रोज़ी कंदो हुउसि। पोइ मूंखे पंहिंजो औलाद त पढ़ाइणो। पोइ पंहिंजे औलाद खे ॾिसी उन छोकिरे खे हिकिड़े बबुरे ठां वेहारे मूं पढ़ाइणु शुरू कयो ऐं उहो सिलसिलो शुरू थियो, हलंदो आयो, हले पियो। खोड़ सारियूं मुश्किलातूं आहिनि, खोड़ सारा माना हिते अदा असांखे जेको आहे सो पैसा था मिलनि, असांखे जेको आहे सो हिन में सियासत था कयूं, उन जे करे पढ़ायूं था, या अहिड़ा खोड़ सारा इल्ज़ाम आहिनि, ॾुखियायूं आहिनि, रुकावटूं ईंदियूं रहियूं आहिनि, पर उन्हनि खां समाज खां हिकु क़दम अॻिते कमु कंदा आहियां। तव्हां हीअ जॾहिं स्कूल खोलियो पिया ऐं हींअर ताईं तव्हां सां कंहिंजो जेको आहे हथ में रहियो आहे, कंहिंजो वॾो सहकार रहियो आहे? हा, पहिरियां त ईअं ई वेठा हूंदासीं हिते ॻोठाणनि जो पहिरियां थोरो घणो सहकार हूंदो हो त मुख़्तलिफ़ जॻहनि ते आउं ट्यूशन पढ़ाइणु वेंदो हुउसि। ऐं पहिरियों सहकार जेको कयो उहो मूंसां भेण रुखसाना प्रीत चन्नड़ कयो, जंहिं मूंखे 40 काठ जूं कुर्सियूं वठी ॾिनियूं ऐं 20,000 रुपया ॾिना। 40 असांखे फटनि वारियूं काठ जूं कुर्सियूं वठी ॾिनियूं, छो जो ॿार हेठि विहारे पढ़ाईंदो हुउसि, त उहो मूंसां वॾो ताउन हो। उन खां पोइ जेको आहे सो पंहिंजा दोस्तनि सरमंद आहे छोकिरो या ॿिया हिते ॻोठाणा आहिनि कुझु, उन्हनि इलाही सारो ताउन कयो। ऐं उन खां पोइ ही पाण चेयर ते वेठा आहियूं प्लास्टिक जे ही कुर्सियुनि ते, इहे असांखे पोइ कल्चर डे ते असांखे 20 खनि कुर्सियूं ॾिनियूं हुयूं। ज़ोहेब डायरी कोई उन असांखे कुर्सियूं ॾिनियूं हुयूं। को ॿियनि दोस्तनि कंहिं प्रिंटर वठी ॾिनो, कंहिं लैपटॉप ॾिनो। ईअं पर्चा कढणु, टेस्ट कढण में सभु सहूलियतूं दोस्तनि गॾिजी सॼी ताउन कनि था। हींअर बि माना जेकॾहिं मंथली मुंहिंजो ख़र्चु 6 खां 8,000 आहे, 8,000 थिए थो घर जो, त जेकॾहिं स्कूल मां छिके 2-3 हज़ार थियनि था त पोइ वरी उहे दोस्त सामान दामान जो बिलो कनि था, जंहिंमें इंसाफ़ घणो। इंसाफ़ छोकिरो आहे, आसिफ़ आहे, फौजिया ऐं पंहिंजो सरमन छोकिरो आहे, इहो घणो ताउन कनि था छोकिरा। हिन वक़्तु तव्हांजे स्कूल में केतिरा ॿार जेको आहे सो पढ़नि था? मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ ॿार रहंदा आहिनि, पोइ वरी अॻिते निकिरी वेंदा आहिनि। हींअर मौजूदा वक़्त में मूं वटि तक़रीबन 95-96 ॿार आहिनि। ॻोठ वारनि जी दिलचस्पी आहे एतिरी अॻे खां त ॿार स्कूलनि मां छॾनि था? इहो अॻे चकर बि हिकिड़े चकर तव्हां सुवाल कयो, इहो टीचर ते आहे किथे बि, त हू टीचर कीअं थो पढ़ाए, हू उते कीअं थो माहौल पैदा करे। मिसाल मुख़्तलिफ़ प्राइवेट स्कूलनि माण्हू उते ॿार छॾीनि था
ऐं भला गवर्नमेंट सेफ जा स्कूल उते नथा छॾनि जिते उन्हनि खे फंड बि थियनि था। त उनजो सबबु इहो आहे त उतां जो टीचर उन्हनि जे वे ऑफ एजुकेशन पढ़ाइण जो तरीक़ो, ॿार खे सरगर्म रखणु, ॿार खे उन में दिलचस्पी पैदा करणु। फोक्स असां जॾहिं कमु कयो आहे त असां फोक्स ॿार खे कयो आहे, न की वालदेन खे। त वालदेन वटि हली वञूं, असां वटि ॿारु छॾियो, इहो मूं कॾहिं न कयो आहे या असां न कयो आहे। असां फोक्स ॿार खे कयो आहे, ॿार जी ओसर खे कयो आहे, उन ते असां कमु कयो आहे, उनखे असां एक्टिव रखियो आहे, उनखे असां लतीफ़ पढ़ायो, हमल पढ़ायो, उनखे असां उहे कल्चरल घुरिजूं उन जूं पूरियूं कयूं जंहिंमें उनजा माइट ख़ुशि हुआ। यानी हिकिड़ो ॿारु नंढड़ो आहे, उहो घर वञी लतीफ़ जो बैत पढ़े थो त ॿिए ॾींहुं माइट बि राज़ी थिए थो, ख़ुशि थिए थो, हिते ख़ासि तौर ते ॿारड़ियुनि में। त ईअं असांजा ॿार ईंदा विया। अॼु बि को टीचर ॿारड़ीअ में वेहे थो पसमांदा ॻोठ में कम जो तरीक़ेकार पंहिंजो बहितर करे त हुन वटि ॿार पाण ई गॾु थींदा वेंदा जेकॾहिं हुनखे कम जो ॾांहुं आहे तइलीम ॾियणु। अच्छा, ॻोठ विजराणी लिगारी जेको आहे सो हिन वक़्तु बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। त इन में जेको आहे सो ॻोठ वारनि जो ध्यानु घटि आहे, आवाम हितां जो सुजाग न आहे या हुकुमराननि जो ध्यानु न आहे हिते? कहिड़ी जॻह कहिड़ो इलाइक़ो आहे जिते हुकुमराननि सहूलियतूं मुयसरु करे ॾिनियूं आहिनि पंहिंजनि कमदारनि कारवाउनि जे ॻोठनि खां सवाइ? अहिड़ी का जॻह मूंखे कोन थी सुझे। सॼी सिंध में सॼो संद पिनीअ जो पाछो लॻी पई आहे। त असांजो ॻोठ बि ईअं आहे ऐं ज़ाहिर आहे ॻोठ में जिते तव्हां वटि मिसाल असांजे इलाइक़े में जागीरदारी मज़बूत आहे। हैदराबाद में फीमेल आसानी सां पढ़ी सघे थी, पर हिते मोरे में या असांजे नथी पढ़ी सघे। त जागीरदारी मज़बूत आहे त उते जेका समाजनि में सोच लहे थी उहा बि मथियां खां हेठि लहे थी। उहो तबिको पाण जेको आहे सो माण्हूअ जी सोच ठाहे थो ऐं जागीरदारी तइलीम ॾांहुं कहिड़ो रुझान रखे थी। सरमाएदार खे त फ़ाइदो हूंदो आहे, मुंहिंजो कैप्सूल खपाए पढ़ियल हुजे, मुंहिंजी दवा खपाए, हुनखे त फ़ाइदो हूंदो आहे, उहो तइलीम खे वधाईंदो आहे। ऐं जागीरदारी उनजी एंटी हूंदी आहे त हीअ पढ़ी वेंदा त पोइ मुंहिंजो हारपो केरु कंदो। त जागीरदारी मज़बूत आहे त उन करे तइलीम ॻोठाणनि जो ॾोह कहिड़ो आहे। ॻोठाणनि खे तव्हां सहूलियतूं ॾियो, इदारा ॾियो, हू ॿार पढ़ाईंदा। बहिराड़ी में जेको आवाम आहे या जेको बहिराड़ी जो पढ़ियल गढ़ियल जेको तबिको आहे कुझु या जेके ॿाहिरां पढ़ी आया आहिनि त उन्हनि लाइ को पैगाम त हू ॻोठ में कमु कीअं कनि ऐं जेको हीउ फ्यूडलिज़म जो जेको निज़ाम आहे उन सां जेको आहे सो वेड़ कीअं कनि। घणो इशू थियनि था। हाणे मिसाल जेकॾहिं आऊं थोरो घणो थी थो वञा, ऑफिसर थी थो वञा, ऐं या को बि माण्हू को माण्हू ऑफिसर थिए थो, उहो त हितां लॾो ई खणी थो वञे। ॿार पढ़ाइणा आहिनि छा करे, स्कूल 6 खां पोइ आहे कोन। हाणे हितां असांजूं छोकिरियूं वेंदियूं आहिनि सिटीअ में मोरो मारवी कॉलेज में, सुबुह जो ई मोटर साइकिल ते 2 मोटर साइकिल निकिरनि, माण्हुनि खे वाट ते रस्ते ते फेस कनि, ठीकु आहे, वरी मारवी वञनि। हाणे मारवी 10-11 बजे मोकल थी वञे, सिटी जी जेको आहे सो स्कूल 2 बजे शुरू थिए, इन विच में किथे वेहनि, को हुननि वटि उते घर कोन्हे, पोइ सॼो ॾींहुं कॉलेज में वेठा हूंदा आहिनि ॿारड़ा छोकिरियूं, पोइ उते वेही मानी हितां खयो वञनि, उते खाइनि, वरी वञी सिटीअ में जेको आहे सो कनि। त उन करे घणो माइट जेको पढ़ाए थो या एजुकेशन जी अहमियत सम्झे थो न, उहो हितां लॾो ई खणी थो वञे। कुझु टाइम वेहे थो, पोइ लॾे वञी शहर में वेहे थो ॿार पढ़ाइण लाइ। त तइलीमी जेके मिसाल अॻुवान रहिया, मिसाल असां वटि SDR रिटायर थिया आहिनि, प्रोफेसर थिया आहिनि, असां वटि इंजीनियर बि आहिनि, डॉक्टर बि आहिनि, MBBS ॿिया, उहे तक़रीबन हितां निकिरी विया आहिनि। हिते आम माण्हू हारी पोरे ते वेठल आहे, उहे निकिरी था वञनि।